ख़बर शामिल कंदासीं। टंडोलियार मां सजाद हुसैन वसाण जे रिपोर्ट मुताबिक़ झंडो मरी भरिसां ॻोठ ग़ुलामंद वसाण जे रवासिन शौकत वसाण, बाबल वसाण, जुमन वसाण, हाजी ग़ुलाम रसूल वसाण जी अॻवाणी में DC टंडोलियार मुख़्तियार कार प्यारोलंड ऑफिस अॻियां मुतासिर ॻोठनि खे राशन ऐं टेंट न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मुख़्तियार कार ऑफिस अॻियां धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते झंडो मरी जे बरसाति मुतासिरनि चयो त मुख़्तियार कार झंडो मरी पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे राशन ऐं टेंट ॾिना आहिनि। असां ॻोठ में कंहिं बि बरसाति मुतासिर खे राशन ऐं टेंट न ॾिना आहिनि। असां वसवारनि खे अपील था कयूं त ॻोठ मशाख होती, ॻोठ फज़ल चंद, ॻोठ लाल खान लाचारी, ॻोठ जानी सांद, ॻोठ बहादुर आजाणो, ॻोठ मोरियो सांद ऐं ॿियनि केतिरी ॻोठनि जे मुतासिरनि खे टेंट ऐं राशन ॾिनो वञे।